अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे? छा ओठे ऐं वारिस जे विच में दुश्मनी पैदा थींदी? छा अहमद ओठे जे चवण ते रईस गफ़ार ख़ान खे ज़हर ॾींदो? छा ओठो रईस कमाल ख़ान ऐं रईस गफ़ार ख़ान जे विच में इख़्तिलाफ़ पैदा कंदो? छा ओठो सूमर खां सभु कुझु पुछा कंदो? छा मजीद जो खून जो इल्ज़ाम रबनि मथां लॻंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में आख़िरकार छा थियण वारो आहे? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। तो दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में अवां ॾिसंदा त ओठो रईस गफ़ार ख़ान ऐं रईस कमाल ख़ान जे विच में इख़्तिलाफ़ पैदा कंदो, पर रईस कमाल ख़ान कॾहिं बि पंहिंजे भाउ सां इख़्तिलाफ़ न रखंदो। ओठो अहमद खे रईस गफ़ार ख़ान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो। ओठो सूमर खां सॼी हक़ीक़त पुछा कंदो, पर सूमर ओठे खे सॼी हक़ीक़त खां आगाह कंदो। पोइ त अहमद ओठे हथां फासी वेंदो। पोइ त ओठो अहमद रईस गफ़ार ख़ान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो। अहमद रईस गफ़ार ख़ान खे चांहि में ज़हर मिलाए ॾींदो ऐं हुन जो इल्ज़ाम ओठो रईस कमाल ख़ान मथां लॻाईंदो। मजीद जे खून जो इल्ज़ाम बेरबनि मथां लॻंदो। उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों, मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।